अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मोरो खां सदाम हुसैन कलोड़ो जी रिपोर्ट ॾींदा हलूं। मोरो कांधड़ा कॉलोनी खां नेपारजा वींदड़ लिंक रोड गुज़रियल 20 सालनि खां उजड़ियल रोड ख़राब हुजण जे करे केतिरियूं ई इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। केतिरा ई नौजवान मज़ूर थी चुका आहिनि। स्कूली ॿार स्कूल ताईं नथा पहुची सघनि। फुरूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। बीमार माण्हू अस्पताल ताईं नथो पहुची सघे, रस्ते में ई फौत थी वञे थो। हिन रोड जो गुज़रियल 3 सालनि खां टेंडर पास थियल आहे, पर इंजीनियर ऐं ठेकेदार मिली भगत करे रोड जे लाइ मंज़ूर थियल किरोड़े रुपया हड़प करे विया आहिनि। ठेकेदार ऐं इंजीनियर खिलाफ़ नोटिस वठी सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे। रहवासी अली अकबर संग्रा, मोहम्मद इस्माइल आलमाणी, सैयद मोहम्मद अली शाह, मोहम्मद अयूब आलमाणी, जावेद अली आलमाणी, अली हसन मला, आफ्ताब ओठो, खान मोहम्मद भुट्टो, मंसूर भट्टी ऐं ॿियनि हुननि आला इख़्तियारनि खां घुर कंदे चयो आहे त हिन रोड जो टेंडर पास थी चुको आहे, पर इंजीनियर ऐं ठेकेदार मिली भगत करे रोड जा मंज़ूर थियल किरोड़े रुपया हड़प करे विया आहिनि। ठेकेदार ऐं इंजीनियरनि जे ख़िलाफ़ सख़्त नोटिस वठी कानूनी कार्रवाई कई वञे। उजड़ियल रोड ठहिराए इंसानी जानियूं ऐं तइलीम बचाई वञे।